साथियों, हिननि वसीलनि जा अंग अखर मां तव्हां अॻियां रखंदुसि। जेके मुख़्तलिफ़ वसीला सिंध मां निकिरनि पिया था, या सिंध जी जेकी मिल्कियत आहिनि या सिंधियुनि जो जन ते हक़ आहे, उन्हनि वसीलनि खे कीअं रियासत पाकिस्तान पंजाब वफ़ाक़ जे नाले ते लुटे पियो थो। असां केतिरो शेयर इन वसीलनि में ॻंढियूं था, असां केतिरो शेयर जेको सो कंट्रीब्यूट कयूं था, उहो मुख़्तलिफ़ सेल्स टैक्स जे मद में हुजे, या रेवेन्यू जनरेट हुजे, या तेल गैस जी जेका सो खपत हुजे, त इहे सभु अंग अखर मां तव्हां अॻियां रखंदुसि ऐं इन्हनि वसीलनि जी विर्छ ऐं इदारनि ते बि जेको सो ॻाल्हाईंदुसि। पर उन खां अॻु असांखे इन जो पस मंज़र सम्झणो पवंदो त ही जेके बि वसीला असल में मिल्कियत विर्छ इदारा जेको बि ही अमल आहे, ही मैकेनिज़म कंहिं बि मुल्क जो हलंदो आहे, त उन जे पोयां पस मंज़र छा हूंदो आहे, या शयुनि जी विर्छ कीअं थींदी आहे, या मिल्कियत कंहिंजी आहे, उन ते कंहिंजा हक़ आहिनि, उन बाबति जेकॾहिं असां तफ़सील में वेंदासीं त असांखे पहिरियां सिंध केस खे ॾिसणो पवंदो त सिंध कीअं जेको सो पाकिस्तान सां जुड़े थो, ऐं सिंध जी पुराणी तारीख़ कीअं जेको सो रही आहे। मां मुख़्तसिर इहो ज़रूरी आहे तव्हांखे सम्झाइण त जीअं त वसीला कंहिं बि मुल्क लाइ इस्तेमालु थी सघनि था, या कंहिं बि मुल्क जे भलाईअ ख़ातिर जेको सो माण्हुनि जे भलाई ख़ातिर इस्तेमालु थी सघनि था, पर उन्हनि वसीलनि ते कंहिंजो केतिरो हक़ आहे, या कीअं विर्छ थियणु घुरिजे, या कीअं इदारनि जो जोड़णु हुजे, त जेसिताईं असांखे पाकिस्तान जी जोड़जक जेका सिंध उन में शामिलु कई वई ऐं सिंध जी तारीख़ी हैसियत छा आहे असां मुख़्तसिर न सम्झंदासीं, त असांखे ही केस सम्झ में न ईंदो त सिंध जी वसीलनि जी लुटमार कीअं थिए थी। दोस्तो, सिंध जी मिलंदड़ तारीख़ जेकॾहिं असां मुअनि जो दड़ो खां जेका लिखत में असां वटि अचे थी उहा ॾिसूं त अॼु ताईं सिंध ते 1100 हमला थिया आहिनि। हाणे इन्हनि 1100 हमलनि में काफ़ी जेको सो हमला सिंध ते जेके बि अक्सर थिया आहिनि, उहा सिंध जी ज़रखेज़ी, सिंध जी मिल्कियत, सिंध जी ख़ुशहालीअ जे ई करे जेको सो ई सिंध ते एतिरा हमला थिया। कॾहिं बि असां वटि को इहो न आहे त का चढ़त इस्लाम लाइ कई वई, या इस्लाम फैलाइण लाइ कई वई, या को ॿियो मज़हब आणण लाइ जेको सो सिंध ते हमला थिया। न, सिंध खे लुटण लाइ अॼु ताईं जेके बि 1100 हमला थिया उहे सिंध खे लुटण लाइ हमला थिया। ऐं सिंधियुनि बाक़ाइदा जेको सो कुझु जंगियूं हारायूं, न त हर जंग में सिंधियुनि पंहिंजो पाण खे फातिह कयो, ऐं सिंधियुनि पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे वतन जी मालिकी कई आहे। इहो ग़लति तासुरात सिंधी जेको सो कंहिं सां बि नाहिनि विढ़िया, या उन्हनि पंहिंजे धरतीअ जो दिफ़ा न आहे कयो, या सिंध लाइ बीठा न आहिनि। न, सिंध जे तारीख़ खे जेकॾहिं सही अखरनि अंगनि सां असां पढ़ंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त सिंध हमेशह जेको सो पंहिंजो दिफ़ा कयो आहे। हा, इहा अलॻि ॻाल्हि आहे त सिंध कॾहिं कंहिं ते चढ़त कान्हे कई, या कंहिं ॿिए मुल्क ते, या कंहिं ॿिए धरतीअ ते, या कंहिं ॿियनि माण्हुनि जे इलाइक़े ते असां चढ़त नाहे कई, या कब्ज़ो नाहे कयो। असां वटि मुअनि जो दड़ो में सोशलिस्ट सिस्टम हुयो, छो जो आज़ादी हुई, आज़ादु मुआशिरो हुयो। त जॾहिं तव्हां वटि आज़ादी हूंदी आहे त तव्हां कहिड़ो बि पाण वटि सिस्टम आणे था सघो, उहो सोशलिज़म हुजे, कम्यूनिज़म हुजे, कुझु बि हुजे, तव्हां कहिड़े बि वे में तव्हां जेको सो पंहिंजे मुल्क खे हलाए सघो था। हाणे जेकॾहिं असांजी हज़ार साल जी जेका असां तारीख़ ॾिसूं था, उन में मुअनि जे दड़े खां काटन इंडस्ट्री शुरू थी थिए, असां वटि ज़राइत शुरू थी थिए, असां वटि जेको सो मदनी वसीला ऐं मुख़्तलिफ़ सनतुनि जी असां वटि सम्झ अचे थी, ऐं आसार मिलनि था। जॾहिं त दुनिया सां लाॻापा मिस्र हुजे, उन टाइम यूनान हुजे, उन टाइम ईस्ट एशिया जा मुल्क हुजनि, यूरोप हुजे, हर मुल्क सां सिंध जो जेको सो ॻंढापो रहियो आहे कारोबार जे ज़रिए। असांजो जेको सो सिंधू दरिया उन टाइम एज़ ए
ट्रांसपोर्ट जे वेज़ लाइ इस्तेमालु थींदो हो, या असांजो समुंड जेको सो सॼी दुनिया सां कश्ती रानी जेका थींदी हुई या जहाज़ साज़ी जेका थींदी हुई उहा सिंध मां ई थींदी हुई। त जॾहिं बि अरबन वटि या मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि जा जेके बि बाशिंदा हुया उन्हनि वटि सिंध जी ख़बर वेंदी हुई त उहा इहा वेंदी हुई त हिकिड़ो मालामाल ऐं खुशहाल खितो आहे जिथे हर शइ मौजूदु आहे, न सिर्फ़ु जिथे ज़रायत आहे, जिथे कारोबार मौजूदु आहे, उते सनतूं आहिनि ऐं हिकु तमामु अमीर क़ौम रहे थी। त उन ई जे करे हमेशह जेके बि लुचा लफंगा चोर या जेके धाड़ेल, ख़ासि करे अरब उन टाइम मशहूरु धाड़ेल हूंदा हुया, त उहे सदाईं सिंध जो रुख कंदा रहिया। अच्छा, इहा त असांजी पुराणी तारीख़ थी वई। पर हाणे जेकॾहिं असां नई तारीख़ में अचूं था, अंग्रेज़नि जे असां टाइम खां सिंध ते जेको सो 1843 में जेको सिंध ते हमिलो करे ऐं कब्ज़ो कयो वियो, जेकॾहिं उन ते असां अचूं था त उते असांखे ख़बर थी पए त अंग्रेज़नि सिंध ते छाजे लाइ कब्ज़ो कयो। सिंध आज़ादु हैसियत में ई सिंध ते कब्ज़ो इन लाइ कयनि त सिंध वटि रूट हुया, सिंध वटि ज़रायत हुई, सिंध वटि सनत हुई, सिंध वटि उपत हुई, पाणीअ जा वहिकरा हुया। इन ई जे करे अंग्रेज़ राज सिंध ते चढ़त करे सिंध ते कब्ज़ो कयो 1843 में। अच्छा, उहो जेके 200 साल असां ते कब्ज़ो रहियो सिंध ते अंग्रेज़नि जो, थियणु ईअं घुरिजे हा त जॾहिं अंग्रेज़ असां वटां वियो पिए त सिंध खे पंहिंजी असुल हालत या आज़ादु हालत या आज़ादु हैसियत में छॾे वञे हा। पर उन टाइम हिकिड़ी कंस्पायरेसी या असां ईअं चऊं त सोचियल सम्झियल साज़िश तहत ॿ क़ौमी नज़रिए खे अॻियां आणे त हिन खिते में जेको सो मुस्लमान ऐं हिंदू क़ौमूं आहिनि, इन ई जे करे मुस्लमाननि लाइ हिकु अलॻि रियासत या अलॻि मुल्क ठाहे वञे। अरे बाबा, जेकॾहिं मुस्लमाननि लाइ तव्हां अलॻि मुल्क, छा सिंध ते जेके अंग्रेज़नि जे अचण खां पहिरियां मुस्लमान सिंधी घराणनि जी जेका सो हुकूमत न ही छा? 700 साल सिंधी घराणनि सिंध ते हुकूमत कई आहे आज़ादु हैसियत में। त तव्हांखे नओं पाकिस्तान जोड़ण जो या सभिनी हिननि जेको सो मुल्कनि क़ौमुनि खे गॾाए करे गॾु करण जी ज़रूरत कहिड़ी? सिंध खे आज़ादु जेको सो रियासत में आज़ादु हैसियत में छॾियो वञे हा। त इहा जेका असां वटि तारीख़ बि पढ़ाई थी वञे उहा बि एॾी ख़तरनाक आहे, उहा तारीख़ बि असां वटि अणपूरो सच आहे, जंहिंजे करे असांजे नौजवाननि खे ख़ासि करे जेका नई नस्ल अचे थी उन खे त ख़बर ई कान्हे त सिंध जो जेको सो हैसियत ऐं सिंध जी लेवल छा रही आहे। त पाकिस्तान जोड़ियो वियो UPCP जे माण्हुनि खे गॾु करे ऐं हिकिड़ी नई उर्दू लैंग्वेज असां वटि आंदी वई। जनाह जेको माना न इस्लाम जी ख़बर हुई उनखे, न मुस्लमानीअ जी ख़बर हुई, न हू सदाईं जेको सो कांग्रेस जो मेंबर रहियो, उनखे ऑल इंडिया मुस्लिम लीग जी ख़बर ई कान हुई। अंग्रेज़नि उनखे घड़े अचे वेहारियो त बाबा हाणे तूं जनाह जेको सो मालिकी कर ऐं मुर्सी कर ऐं सभिनी जी जेका सो अॻुवाणी कर। ऐं जंहिंखे जेको सो मुस्लमानीअ जी ख़बर ई कान हुई उहो वरी जेको सो मुस्लमाननि जो लीडर थी वियो। ठीकु आहे, सिंध हिकिड़े कंहिं बि मुस्लमानियत जे करे असां जेकॾहिं ॿधूं त बसि ठीकु आहे सिंध पाकिस्तान जी नई रियासत में शामिलु थी, त उहा बि इन लाइ शामिलु थी त सिंध जी पंहिंजी आज़ादु हैसियत हूंदी, सिंध जी पंहिंजी अलॻि सोवेरेनिटी हूंदी, सिंध हिकिड़ो जेको सो आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार सूबो हूंदो। इन ई बांग्लादेश बि त ईअं ई जेको सो पाकिस्तान में शामिलु थियो। त जॾहिं क्लियरली उन टाइम लिखियलु आहे त बाबा ही जेके बि नयूं रियासतूं पाकिस्तान जो नए जुड़ंदड़ पाकिस्तान में जेको बरतानिया ठाहियो पंहिंजा मक़सद हासिल करण लाइ, उन में जेकॾहिं सिंध गॾी आहे या अंग्रेज़ विया पिए त पहिरीं ॻाल्हि त सिंध खे पंहिंजी असुल हालत में छॾे वञनि हा। जेकॾहिं न बि त ठीकु आहे, ही पाकिस्तान में सिंध जेकॾहिं जुड़ी बि आहे त उन पाकिस्तान में जुड़ण वारी सिंध खे अलॻि हैसियत हुजे हा।
पर छा थियो त असां वटि उर्दू आबादीअ खे इंडिया जी उर्दू आबादीअ खे आंदो वियो, असांजी डेमोग्राफीअ खे चेंज कयो वियो, असांजी ज़बान खे चेंज कयो वियो, असांजा जेके बि सनतूं ऐं जेके बि इदारा हुया या सिंध जी जेका बि मिल्कियत हुई उहा धारियनि खे ॾिनी वई। न सिर्फ़ु धारियनि खे ॾिनी वई, पर उन खां पोइ जॾहिं 1 यूनिट लॻे थो त 1 यूनिट खां पोइ असां वटि छा थो थिए त सिंध जो सॼो जेको बि स्ट्रक्चर या सिंध जी जेका बि हैसियत हुई उहा वफ़ाक़ माना फीडरल जे हवाले कई वई। सिंध जा सभु इदारा, सिंध जो जेके बि मिल्कियत जा मामला हुया, सिंध जा जेके बि वसीला हुया उहे वफ़ाक़ जे हवाले कया विया। हालांकि जेके एग्रीमेंटूं थियल हुयूं उन्हनि मुताबिक़ इहो हुयो ई ग़लति, पर जीअं त पंजाबी अवल ॾींहं खां अंग्रेज़नि जा सुठा ग़ुलाम रहिया हुआ ऐं सदाईं हुननि ईअं सम्झो त हुननि जी चापलूसी कई हुई अंग्रेज़नि जी। इन जे करे उन्हनि खे ही सॼो खितो ऐं असांजी सिंध जेका सो ॾिनी वई।